जो असां अमलो जेको आहे असां कानून आंदल जो उस्ताद सा इंसाफ करियो कानून आंदल जो उस्ताद सा इंसाफ करियो देर शाही न करियो सबका बुख न बासे काई जे हिते ज़ात जी जुंबश नाहे जा मूसे हले सा जा जी न मिठो करे अॼु असांजो हेडक्वार्टर डायरेक्टर ऑफिस मिरपुर ख़ास जो एहतियात जो वॾो मक़सद हिकिड़े उस्ताद जी बदतमीज़ी जी ॻाल्हि न आहे। असां एजुकेशन डिपार्टमेंट सां रोज़ अहिड़ा कलूर थियनि था ऐं हर माण्हू एंटी करप्शन वारो बि एजुकेशन डिपार्टमेंट ते बीठो हूंदो आहे त इंक्वायरी कंदड़ बि एजुकेशन डिपार्टमेंट हूंदो आहे एसी खाते वारो बि एजुकेशन डिपार्टमेंट ते बीठो हूंदो आहे। हीअ सम्झंदा आहिनि त एजुकेशन डिपार्टमेंट जो नंदड़ को लावारस आहे पर ईअं न आहे। हिकु उस्ताद खे जेका थप्पड़ लॻी आहे उहा सम्झूं था असांजे पूरे मुआशरे हिन सिंध खे हिन पाकिस्तान खे पूरे बड़े सगीर में पढ़े लिखे हर माण्हू खे थप्पड़ लॻी आहे। इन ॻाल्हि मां साफ़ ज़ाहिर आहे त असां एजुकेशन डिपार्टमेंट जो जेको उस्ताद आहे उनखे कमतर सम्झो वञे थो उनखे घटि सम्झो वञे थो। दुनिया में उस्ताद खे वॾी इज़त ॾिनी वञे थी वॾो एतिराम ॾिनो वञे थो उनखे प्रोटोकॉल ॾिनो वञे थो उन्हनि खे पंहिंजो रहनुमा रहबर सम्झंदा आहिनि पर हिते सिंध में ऐं ख़ासि करे असांजे घर में हिकु उस्ताद खे सरेआम हिकिड़ो शागिर्द जेको हुनजो शागिर्द बि आहे कोन ॿियो वेठल आहे उस्ताद हुनखे उतारे सीट मां चए थो तूं निकर ॿार पेपर में इलीगल वेठल आहे उहो बदमाशी करे थो ऐं पंहिंजा 5 माण्हू वठी उस्ताद सां उते बि दहशतगर्दी करे थो ऐं उस्ताद खे थप्पड़ो हणे थो। कंहिंजो साफ़ ज़ाहिर आहे त हिन मुआशरे में असां एजुकेशन खे असां सभु जिते चऊं था त पढ़ंदी सिंध वधंदी सिंध छा पढ़ंदी सिंध वधंदी ईअं जेकॾहिं उस्ताद खे तव्हां सरेआम थप्पड़ो हणो छा तालीम ईअं वधंदी। असांजी न्याणी हिकिड़ी उस्ताद जेका वञे पई स्कूल में पंहिंजे ॿारनि खे संभालण लाइ जेका सिंध खे संभालण लाइ उहा सरेआम हुनखे गाॾी मां लाहे हुनखे तव्हां शूट करे शहीद करे था छॾियो। कश्मीर में जेका दहशतगर्दी थी आहे असांजी न्याणी भेण अधी उनखे शहीद कयो वियो आहे त हीअ सिंध में कहिड़ी जेका एजुकेशन ॾिनी पई वञे। इन खां पहिरीं हिकिड़ो उस्ताद उनखे जेको सो बंदूक खणी स्कूल ते वञे थो ॿारनि खे पढ़ण लाइ ऐं चौथी ॾींहुं हुनखे वरी शहीद करे थो वञे। असीं सम्झूं था हिकिड़ो सदक जो क़तल न आहे उहो पूरे औरत इंसान ज़ात जो क़तल आहे। असीं सम्झूं था उहो विनोद खे थप्पड़ न लॻी आहे उहा पूरे एजुकेशन पूरे तालीम खे हर उन डिपार्टमेंट खे थप्पड़ लॻी आहे जेको हिन मुआशरे खे सम्झे थो त पढ़ियो लिखियो माण्हू हिन मुआशरे जो सभ खां वधीक आम हिसो आहे। असीं सम्झूं था अॼु हिन एहतिजाज जो करण जो मक़सदु हे डायरेक्टर ऑफिस में जेके क्लर्क हर हिसे जे गॾु थिया आहिनि ॿारड़ा गॾु थिया आहिनि इहा ॻाल्हि वाज़े साबित कनि था त अवल जेको आहे उस्ताद आहे ऐं उस्ताद ई हिन मुआशरे खे बहितर कंदो। असीं चऊं था अगरि उन टाइम ते असांखे विनोद हिकु शागिर्द खे हिकिड़ी थप्पड़ हई त शागिर्द खे घुरिजे आहे पंहिंजी ॿी ॻाल्हि ॾिया ऐं ॿी बि थप्पड़ खाया चए साईं तव्हां आला आहियो उस्ताद आहियो मूंखां ग़लती थी आहे मां माफ़ी थो वठां पर हुन वरी ॾाढो मुड़ुस करे वरी 4 माण्हू गॾु करे उस्ताद खे प्रेशर कराए पंहिंजी माफ़ी वरिताई आहे। इहा असांखे माफ़ी क़बूल न आहे। फुलफिल आउं साईं सरदार शाह खे रिक्वेस्ट कंदुसि त पाण तहरीक वठनि ऐं हुन उस्ताद सां गॾु बीहनि। असां एजुकेशन डिपार्टमेंट जा डायरेक्टर ऑफिस हुन सां गॾु बीठी आहे। असांखे जॾहिं बि गस्ता सॾु कंदी मर्कज़ सिंध जिथे बि सॾु कंदो असीं अव्हां सां लबेक कंदासीं। अव्हां सभिनी जी महिरबानी।